घोटकी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल माथेलो मोमल जी माड़ी में बालक अदबी फॉर्म सिंध जी 27वीं सालगिरह जो केक काटण वारे हिकु तक़रीब बालक अदबी फॉर्म सिंध जी मरकज़ी सदर ऐं सिंधी ॿाराणे अदब जे नाले वारे शाइर ऐं लेखक अब्दुल हयो भुट्टो जी सदारत में कोठाई वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तादाद में शिरकत कई। जिते बालक अदबी फॉर्म सिंध जे सालगिरह जो केक अब्दुल हयो भुट्टो, लुत्फुल्ला मंगी, मौलादाद भुट्टो, अनवर अली शाहिद, हुसैन मलक, हज़बुल्ला मंगी, हुसैन अहमद चाचड़ ऐं स्कूली शागिर्दनि अब्दुल बारी भुट्टो, सैयद अली, हैदर शाह, अब्दुल बाक़ी भुट्टो, सैयद अरसलान शाह, अयाज़ अहमद मौज़दार अमीन गॾिजी करे काटियो। इन मौक़े ते बालक अदबी फॉर्म सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हयो भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त बालक अदबी फोरम सिंध निज ॿाराणे अदब तंज़ीम आहे जंहिंजे अॻवाननि ऐं कारकुननि हमेशह तंज़ीम जी बका ऐं काज़ लाइ जिदोजहद कई आहे, जॾहिं त सिंधी ॿाराणे अदब खे वधीक मज़बूत करण ऐं सिंधी ॿारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ अॼोके ॾिहाड़े ते बालक अदबी फॉर्म सिंध जो बुनियादु सिंधी ॿाराणे अदब जे नामियारनि अदीबनि ऐं शाइरनि गॾिजी करे रखियो। हुन ॿाराणे तंज़ीम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध धरतीअ जो हर ॿार आसानी ऐं आज़ादी सां तालीम हासिल करे सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।